अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार ॾेई छॾियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह माइकल एरिक कोरिया पारां दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई वई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम भाईवार तौर साम्हूं आयो आहे। पाकिस्तान जे सहकार सां दाइश खुरासा जे दहशतगर्दनि खे मारियो ऐं गिरफ़्तार कयो वियो। अहम ख़बर खां अव्हां खे अपडेट कंदा पिया हलूं त अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार ॾेई छॾियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह माइकल एरिक कोरेला पारां दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान के किरदार जी वाखाण कई वई आहे। अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार ॾेई छॾियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह माइकल एरिक कोरेला पारां दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान के किरदार जी वाखाण कई वई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम भाईवार तौर साम्हूं आयो आहे। पाकिस्तान के सहकार सां दाइश खुरासान जे दहशतगर्दनि खे मारियो ऐं गिरफ़्तार कयो वियो। अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार ॾेई छॾियो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह माइकल एरिक कोरेला पारां दहशतगर्दी खिलाफ पाकिस्तान के किरदार जी वाखाण कई वई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम भाईवार तौर साम्हूं आयो आहे। पाकिस्तान के सहकार सां दाइश खुरासान जे दहशतगर्दनि खे मारियो ऐं गिरफ़्तार कयो वियो।